अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां किंज़ा फ़ातिमा और इसलिए न्यूमरान न्यूज़ रुक कयूं था ख़बरुनि ॾांहुं। झंडो मरी रिपोर्ट नो खौफ मरी बरसातुनि जी अॻकथी थी बावजूदि टंडो अलायार इंतिज़ामिया कंहिं बि क़दम न खयां। झंडो मरी जे एलची बेलो ऐं मोराणी ढंढ भरिसां 50 खां मथे ॻोठ ॿुॾण जो ख़तरो। उन मौक़े ते ॻोठाणे कासिम पल्ली, गुलपल्ली, गफ़ूर ख़ास गली ऐं ॿियनि चयो त मौसमियात खाते पारां बरसात जी अॻकथी ऐं हुकूमत पारां एमरजेंसी बावजूदि एलची रोड़े ऐं मोराणी ढंढ में पाणी चोड़ कयो पियो वञे, जंहिं करे असांजा ॻोठ गुल मोहम्मद पल्ली, राजा पल्ली, लुकमान राजड़, जुमो ख़ास गली समेत 30 खां मथे ॻोठ ॿुॾण जो ख़तरो आहे। पर हिन वक़्त ताईं ज़िला इंतिज़ामिया टंडो अलियार समेत को बि चूंडियल नुमाइंदो न पहुतो, न ई वरी इंतिज़ाम कया विया। ॻोठाणे चीफ सेक्रेटरी सिंध ऐं वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी एलची रोड़े समेत मोराणी ढंढ में पाणी चोड़ करण जो सिलसिलो बंदि करे ॿिया इंतिज़ाम मुकमल करे असांजा ॻोठ ॿुॾण खां बचाया वञनि। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो न्यूमरान न्यूज़।